कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व अलक़ैतु अलैका महब्बतन मिन्नी। असांजे मदरसे में खानपुर में शिकारपुर जे भरसा मां 7 कुरान मजीद तर्जुमे सां पढ़िया। हिकिड़ो कुरान मजीद मां वटि पियो आहे लाइब्रेरी में, सिंधीअ में तर्जुमो साईं अमरोटी जो साईं बेरवारनि जो। मां इन लफ़्ज़नि जी माना ॾिठी। वरी ॿियो कुरान मजीद उर्दू ज़ुबान में पढ़ियोसीं। टियों कुरान मजीद जंहिंजो तर्जुमो फारसी ज़ुबान में पढ़ियोसीं। चौथो कुरान मजीद जेको मूंखे मके मदीने में दोस्तनि तोहफ़े में ॾिनो, बिरोकीअ में तर्जुमो। एडी मेहनत कई आहे बुजुर्गनि, बिरोकी में भी कुरान जी माना लिखी। हालांकि बिरोकी ॿोली एडी ॾुखी आहे जो सिख ज़ुबान ते अचे ई नथी। मुंहिंजे मदरसे में 22 बिरोही पढ़नि था त बि इहो सिखियो आहे रुॻो इरग हथो धीर हथो जे बस कम जा इहे जुमला। असांजे उलमा एडी मेहनत कई आहे, बिरोकी में भी कुरान जी माना लिखी अथऊं। हिकिड़ो कुरान मजीद जंहिंजो तर्जुमो पश्तो ज़ुबान में पढ़ियोसीं। हिकिड़ो कुरान मजीद जंहिंजी अंग्रेज़ीअ में माना पढ़ीसीं। 7 कुरान मजीद जंहिंजी अरबीअ में माना। 7 ॿोलियुनि में कुरान जा तर्जुमा, पर कंहिं बि मौलवी इन लफ़्ज़नि जी माना ई न लिखी आहे। अल्लाह जाने, ॿियो मदीने वारो साईं जाने। करे अल्लाह पंहिंजे सोने के प्यार में चवे तो अलिफ लाम मीम। करे प्यार में चवे तो अलिफ लाम मीम साद हामीम नून क़ाफ ताहा यासीन हामीम आइन सीन क़ाफ। अल्लाह पंहिंजे सोने के करे प्यार में कचरी कंदे चवे तो काफ हाया आइन साद। उलमा लिखियो आहे ये प्यार जा लफ्ज़। तॾहिं त के उर्दू में शायर चयो न, देखो कुर्बान में जा बजा मोमिनो रब ने कैसे उनको मुखातब किया। कभी यासी कहा, कभी ताहा कहा, नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे, कौन है जिसको उनका सहारा नहीं। सुभान अल्लाह, अल्लाह अकबर। साईं को असांजे लाइ कहिड़ो फ़ाइदो फरमाइए। प्यार जा लफ़्ज़ मुंहिंजा मुर्शिद साईं ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ। रात जो सुभान अल्लाह वकील भेटाई भी अची वियो। मौलाना असदुल्लाह साहब को पूछो रात सिंध में बलोचिस्तान में कुंड कुर्श में साईं असां सफरन में गॾु हूंदो आहे। एॾे गंदा खां भागमाड़ी झलमक्सी सिबी नौशकी हेॾी रात उलमा लाइ कथो पंध करे तव्हांजे जलसन में अचनि था। या फिरदौस मौलाना फिरदौस काचड़ जी दावत ते अचण वारो अॼु ख़ुश नसीब हो जो अल्हम्दुलिल्लाह तव्हां वटि सभु उलमा वक़्तन फ़वक़्तन अचनि था। वॾनि जलसन में 20-25 मिंट उलमा जो बयान थे भी नहीं। मोती जो सदको थव हर आलिम जी ज़ुबान जी पंहिंजी खुशबू थव। अॼु सभिनी जूं ज़ियारतूं कंदो कायद सिंध अल्लामा राशिद ममून भी ईंदा इंशाअल्लाह। जलसे के 4 चंड लगी वेंदा तो इंशाअल्लाह आखिर ताईं वेंदासीं। मौलाना अचे वियो मुंहिंजी ज़मानत थी वई, मां जल्दी हाणे भॼन क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो अर्ज़ पियो कयां। रात जो सुम्हो भी तव्हांजे इलाइक़े में जहिड़ा झगड़ा आयतुल कुर्सी पढ़ी सुम्हंदा कयो 7 दफ़ा। ओभर ओलह उत्तर ॾखण भी शुकारींदा कयो। 5 मथे 6 हेठि 7 पंहिंजी जान ते माल ते पैरे ते आसे सॼे माल ते दुकाननि ते पढ़ी शुकारींदा कयो। ऐं इहे अल्लाह अल्लाह जे रसूल जा प्यार जा लफ़्ज़ पढ़ी शुकारियो। सॼी रात तव्हांजे ॻोठ ते मलाइकनि जी चौकी लॻी वेंदी, तारा लगी वेंदा। 3 आयतूं बचियूं मां ॻाल्हि पूरी कयां तवज्जो कर। चेतो वल किताबिल मुबीन, मां अल्लाह के कसम मां हिन किताब मुबीन जो कुरान मजीद जो कसम केर तो खणे हथ मथे करे बजा। असां वटि जाइल माण्हू जट कसम खण जी भी ख़बर नथी पए। चे माउ जे खीर जो कसम आहे, नूर भटारे जो कसम आहे, नबी जो कसम आहे, अली जो कसम आहे। पोइ वरी चवंदई माई मस्जिद जो कसम आहे। मस्जिद माई आहे।
माई मसीद जो कसम चाय पींदे ही चौंदे खीर जो कसम मानी खाइंदे ही चौंदे रोज़ी जो कसम अल्लाह एक मां मिठो कुरान पढ़ी मौला फिरदौस अहमद जे जलसे में जमात गडाई आ सही असदुल्लाह जे ला मानू गडजी विया चो सुभान अल्लाह अल्लाह नमाज का वो पिंडाल खाली थी वियो पर गुनाहगार सैयद कुरान जो लोलियो ॾिनियो वरी पिंडाल भरजी वियो चो सुभान अल्लाह हाज़िर कसम के जो खड़जे मुझे मिठे नाले वाले हबीब सोने फरमायो मन हलफ बिगैरिल्लाह फक़द अशरक जे अल्लाह जे नाले खो सवा बे जो कसम खयो यो भी मुशरिक थियो इन शिरक लजुल्मुन अजीम शिरक वडे में वडो गुनाह थव असांजा मुर्शिद हजरत साईं बेर वारा जिनजी कब्र मो जन्नत जी खुशबू आई साईं फरमाइंदा पुट कसम खणो त अल्लाह जो खणो कुरान जो कसम भी न खणदा कयो छो त कुरान जो कसम भी घटा कुरान अल्लाह जो कलाम आ ही रब जी सिफत आ बाकी रब जी ज़ात त कुरान को भी मथे आ कसम खणंदा छो आयो पूरो माण्हू हर गाल में कसम खणंदो आ सच्चे माण्हू के त कसम खणण जी जरूरत ही न पवंदी आ सच त बीठो नच कूड़ जे मुंह में धूड़ आ सच्चाई मुंह में नजर ईंदी आ हिक कूड़ गलाइंदे जिस्म में एडी धप थी वेंदई जो बिन मेल ते मलाइक भी भजी वेंदई कूड़ ईमान जी कैंची आ जे कैंची कपड़े के कटे छडे कपड़ो कटजी वेंदो कूड़ गलाए गलाए ईमान खत्म थी वेंदो अल्लाह जो कसम आ हिकड़े सच के लिकाइंदे शैतान एडो हरामिया तो को 99 कूड़ हणाइंदो वरी भी फतह हमेशा सच जी आ आखिरी आयत तो पढ़ा फीहा युफरक कुल्लु अम्रिन हकीम रब तो फरमा 15 शबा जी रात मा अल्लाह ऐलान कंदो दुनिया जे पेरे आसमान ते सिज लाण सारब खणी दो पंजी रहमत ओ जिले कटकोट कश्मीर दा मुसलमानो अचो हल में मुस्तगफिर फागफिर ला आए को गुनाह जी माफी वठण वारो माखो दुआ घुरो त मां बख्शे छडास आए को बीमार माखो दुआ घुरो ला इलाज मरीजन के बीमार ला हिन कुरान के जरिए शफा दीदो बाहर मुल्क की रिपोर्ट आई बैनुल अक़वामी कैंसर जा मरीज 300 जिनके डॉक्टर ने ला इलाज करे छडियो चवन था उनके वडी अस्पताल दे हाल में कमरे में वारे एसियूं हलाए फरमाइंदा कुरान शरीफ की तिलावत हलायो कारी अब्दुल बासित जे आवाज में त कैंसर जे मरीज जे नक मो कुरान बुधी बुधी ये जीत निकरी आया ला इलाज मरीज जिनके डॉक्टर जो हफ्ते में मरी वेदा हुए हाने भी घुमंदा था वदन रब शफा दे अल्लाह सही ऐलान कंदो पेरे आसमान ते जी अचो अज फैसले दी रात आ अज रात मां रब जो फैसलो थींदो त हिन साल के पुट जमंदो के न्याणी जमंदी केंजी शादी थींदी केंजो मौत काथे लिखजी वेंदो को बेईमान थी मरंदो या ईमानदार थी मरंदो को नमाज की हालत में मस्जिद में मौत थींदो या रोड ते मौत थींदो ये सब तकदीर जा फैसला थींदा ता रब के परचायो अंग्रेजी साल शुरू थींदो आ जनवरी का खत्म थींदो आ दिसंबर ते इस्लामी साल शुरू थींदो आ मुहर्रम को खत्म थींदो जुलहज ते पर अमाल नामे जो साल शुरू थींदो आ 14 शबान को खत्म थींदो 15 शबान ते असांजा दादा साईं फकीरुल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि 15 शबान ते रोजो रखंदा हा 14 शबान ते रोजो रखंदा हा 100 साल जी उम्र में मुझे दादो वफात करे वियो सखर को पंध विंदो साईं हमादुल्लाह हाले जी भी ज़िक्र हज़रत साईं हमादुल्लाह भी त हमादुल्लाह हा जिन्ने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोजे पाक मो 11 दफा नालो खणी सलाम जमीयत उलमा इस्लाम का सूबे सिंधा जेके अमीर हज़रत साईं अब्दुल समद हाले जी वाला उन्हनि जा दादा साईं हमा दादे साईं के जो जेके मानो ते भी रोजो हदीस में त 15 शबान जो जिक्र आवा फरमाए पंहिंजे मुर्शिद साईं हमादुल्लाह के ॾिठो 14 शबान ते रोजो रखो 15 ते भी रखंदो आखिरी गाला तवज्जो जो साईं हाले जी वारन को पुछो त साईं ने फरमाया शाह साहब अम्मा कमर जो साल शुरू थियो 15 शबान को 14 शबान ते मलाइका सजा अमाल नमा किराम कातिबीन यालमून मा तफलून ये वेड़े से वनी रब वटि हाजिर इंसान रब हे सजे साल दा नेक गुनाह ओ मोहम्मदुल्लाह जी दिल चवे थी मुजो रब जडे अमाल नमो दिसे त साल जो पहिरों डी भी रोजे सा साल जो आखिरी डी भी रोजे सा रब विच में लेखो ही न कंदो बख्शिश सुभान अल्लाह और कंदो न इंशाअल्लाह ता भी रोजो इंशाअल्लाह
ज़िक्र कयो शुक्र कयो सब्र कयो अल्लाह जो कसम ना 5 वक्त नमाज पढ़ो मेराज जो तोहफो नमाज कर अरे मदीने जे साईं असदुल्ला माजरा मदीने को रुमाल वठी आवा उन को चुम्मी तो वठे मां एकड़े कुराड़े के छो तो चुम्मी वठे हिन ते त लिखल आहे मेड इन चाइना हे त चीन जे मुल्क में ठहियो आहे जे साईं हबीबुल्लाह शाह चीन में ठहे खणी अमेरिका में ठहे पर आंदो त मौलाना मदीने को आहे मदीने जी खुशबू त लॻल अथसि न यार अंदरों तो जगह आहे ठहे तो इहो बाक़ी अर्श वारे रब जे तोहफे जो क़दर नथो करे चओ 5 वक्त नमाज पढ़ंदासीं अकवार आलिमन जो साथ ॾींदासीं मदरसा मस्जिद आबाद कंदासीं महांगाई जी काई परवाह कोने अरे मौलविन के गाड़ियूं जोड़े त महांगाई थी वई आहे असां इस्लामाबाद वञी उलमा जी क़यादत में असां इन इमरान खान के लाराए असां पंहिंजो ईमान बचायो आहे महांगाई जो कोई फिक्र न आहे साहब करम पेट सां पत्थर ॿधी बि नबी जो साथ ॾिनो आहे असां बुख ते वेही असां पोइ बि ईमान बचाईंदासीं ख़त्म नबूवत जे कानून जी हिफ़ाज़त कंदासीं जिंदगी रही वरी करे अकेलो घुरा जो तफसीली मुलाकात कंदासीं वमा अलैना इल्लल बलाग।